वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है अपडेट के नालो तो वज़ीर आज़म इमरान खान अॼु मियांवाली ऐं गाज़ी बुरुथा जो दौरो कंदो। वज़ीर आज़म इमरान खान 10 करोड़ वण लगाइण वारी मुहिम जी शुरूआत पिण कंदो। इमरान खान गाज़ी बुरुथा में क्रिकेट ग्राउंड जो इफ्तिताह करे तकरीब खे ख़िताब कंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो वज़ीर आज़म इमरान खान अॼु मियांवाली ऐं गाज़ी बुरुथा जो दौरो कंदो। इमरान खान गाज़ी बुरुथा में क्रिकेट ग्राउंड जो इफ्तिताह करे तकरीब खे ख़िताब कंदो। वज़ीर आज़म इमरान खान 10 करोड़ वण लगाइण वारी मुहिम जी शुरूआत पिण कंदो। इन हवाले से राब्तो कयो इस्लामाबाद में आवाज़ टीवी के रिपोर्टर कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, वज़ीर आज़म इमरान खान अॼु मियांवाली ऐं डेरा गाज़ी बुरुथा जो दौरो कंदो। उते वज़ीर आज़म अॼुकल्ह जेका बहार जी मौसम आहे उनजी वणकारी मुहिम जारी रखियो पियो अचे ऐं इन सिलसिले में हू मियांवाली ऐं गाज़ी बुरुथा जो दौरो कंदो, जिते हू वणकारी मुहिम जे हवाले सां उते ॿूटा पोखींदो ऐं उन स्कीम जे हवाले सां इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म उन खां सवाइ गाज़ी बुरुथा में नौजवान लाइ क्रिकेट ग्राउंड जो इफ्तिताह कंदो ऐं वज़ीर आज़म अॼुकल्ह इन हवाले सां मुख़्तलिफ़ जायुनि ते जा दौरा करे पियो ऐं उते जेके तरक़ियाती स्कीमूं उन्हनि जो बि इफ्तिताह करे पियो ऐं सां गॾोगॾु वणकारी मुहिम आहे उन जो बि इफ्तिताह करे पियो ऐं ॿूटा पोखे पियो। जी ठीक है, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।